मुफ्ती साहब विरासत तक़सीम करण का पहिरियां कोई वारिस फोत थी वने तो उन जो हिस्सो मिलंदो या न। बाज़ मरतबा इएं थींदो आ, हिकिड़ो माण्हू फोत थियो, हाणे उन जी विरासत तक़सीम करण में जेकॾहिं चंद ॾींहं लॻा ऐं एतिरे ॾींहंनि में हिकिड़ो वारिस वफ़ात करे वियो, जेके उन वारिस विरासत जा हक़दार हुया उन्हनि मां हिकिड़ो फोत थी वियो। हाणे उन शख़्स जो हिस्सो कढबो या उहो हिस्सो ख़त्म। 5 भाइरनि, वालिद वफ़ात करे वियो आहे, 5 में मिल्कियत तक़सीम करणी हुई, पर तक़सीम करण खां पहिरियां हिकिड़ो भाउ फोत थी वियो, त हाणे उन जो हिस्सो कढबो या न कढबो। शरीयत जो उसूल इहो आहे, उन जी विरासत तक़सीम करण खां पहिरियां जेकॾहिं को वारिस वफ़ात करे वियो आहे त उन जो हिस्सो निकिरंदो ऐं उन शख़्स जी औलाद में तक़सीम थींदो। औलाद आहे या घरवारी आहे, जेका बि वारिस आहिनि उन्हनि में तक़सीम थींदो। 5 भाइर हुया, हिकिड़ो वफ़ात करे वियो, त हाणे उन वफ़ात थियल भाउ जो बि हिस्सो निकिरंदो, जेको उन जे वारिसनि में तक़सीम थींदो। उन जी औलाद आहे त औलाद में, घरवारी आहे त उन में, जेकॾहिं इहे न आहिनि त पोइ भाइरनि में। लेकिन तरतीब जे एतबार सां विरासत तक़सीम थींदी, उन जी विरासत ख़त्म न थींदी। अल्लाह से सम्झण जी तौफ़ीक़ नसीब।